तव्हां प्रेस क्लब ते एहतियात करण आया आहियो, छाजे बारे में? बाबा शकील अहमद मुंहिंजो चवणु नथो वठे ऐं मुंहिंजे भाणेजे खे घर में आंदो अथसि, इन जे करे मुंहिंजी जॻह बि ख़ाली करे ऐं मुंहिंजो चवणु नथो वठे, मुंहिंजी बेइज़ती थो करे, माउ पीउ खे रोज़ विढ़े थो। इन जे बारे में मुंहिंजी शकील अहमद महिरबानी कयो। हा, शकील अहमद छा थिए तव्हांजो? असांजो शकील अहमद पुटु आहे, पर जेको आहे मुंहिंजे भाणेजे 3 चकर मुंहिंजे घर मां चोरियूं कयूं आहिनि। इन जे बारे में माना उहो न ईंदो ऐं जे न त मुंहिंजी जॻह ख़ाली कई वञे। मां पंहिंजी प्रॉपर्टी हुनखे नथो ॾियणु चाहियां। हीउ जेको फ़ैसिलो कयो आहे इहो कंहिंजो आहे? हीउ फ़ैसिलो आहे साईं डॉक्टर तालिब जो। डॉक्टर तालिब जो फ़ैसिलो कयल आहे 10 लख जो। उन फ़ैसिले खे भञ टोड़ हिन कई आहे, शकील अहमद। शकील अहमद। सो मां शकील अहमद जे बारे में इहो माना तव्हां हक़ूक़ कयां थो त मूंखे भई जॻह ख़ाली करे ॾे, जॻह ख़ाली करे ॾे।